नाज़रीन, दानियुनि में उमरकोट खां सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं, जिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उमरकोट ज़ालिम चाचे पंहिंजे ॿिनि गुलनि जहिड़नि भाइटनि खे रांदि करण बहाने वठी वञी करे कुआड़नि जा वार करे धड़ सिसीअ खां धार करे क़तल करे छॾियो। हिकु ॿारड़े जो सिसी न मिली सघियो, जॾहिं त उमरकोट वेझो ॻोठ राणा जागीर में ज़ालिम चाचे पंहिंजे ॿिनि गुलनि जहिड़नि भाइटनि 8 साला नरेंद्र पुटु राजेश मेघवाड़ ऐं 6 साला सुंदर पुटु जीवन मेघवाड़ खे घरां रांदि करण जे बहाने ॿाहिरि वठी वञी करे कुआड़नि जा वार करे धड़ सिसीअ खां धाड़ करे छॾियो। जॾहिं त मासूम गुलनि जा लाश सिविल अस्पताल उमरकोट पहुचाया विया पोस्टमार्टम लाइ। घरनि में क़राब मतल हिकु ॿारड़े जी सिसी न मिली सघी आहे, जॾहिं त ॻोल्हा जारी आहे। उमरकोट पुलिस बर वक़्तु पहुची करे ॿारड़नि खे कुआड़नि जा वार करे क़तल कंदड़ ज़ालिम चाचो सतराम पुटु बेजल मेघवाड़ खे गिरफ़्तार करे वरितो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॿारनि जा लाश सिविल अस्पताल पहुचाया विया आहिनि। हिकु ॿारड़े जी सिसी नाहे मिली सघी, जॾहिं त पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जवाबदार खे बर वक़्तु गिरफ़्तार कयो वियो आहे। SHO अता लगारी।